अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़स्समावाति वल अर्ज़ वजअलज़्ज़ुलुमाति वन्नूर वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व रहमती वसिअत कुल्ल शैइन फसअक्तुबुहा लिल्लज़ीन यत्तक़ून फसअक्तुबुहा लिल्लज़ीन यत्तक़ून व युतून ज़कात वल्लज़ीन हुम बिआयातिना युमिनून। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना रहमतुम मुहदात सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब दोस्त दिल जी मोहब्बत सां दुरूद पाक पढ़ी वठो बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बाग में मैं जब गया सब तोतियाँ थी खुशनवा कहती थी नाते मुस्तफ़ा बलगल उला बिकमालिही। कुमरी भी अपने शौक में डाली थी गर्दन तौक में कहती थी अपने शौक में कशफत दुजा बेजमालिही। बुलबुलें भी सू बसू लेके हर हर गुल की बू करती थी बागम गुफ्तगू हसनत जमीओ खिसालिही। इन सब के सुन के चहे चहे इंसान भला क्यों चुप रहे लाजिम है उसको यूं कहे सल्लु अलैहि व आलिही। वाजिबुल एहतराम अजीज दोस्तों भाइरों, अल्लाह पाक जी मुक़द्दस किताब कुरान करीम मां मुख्तसर तिलावत कई थम। प्यारे पैगंबर रहमत दो आलम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा तवां सब चो सल्लल्लाहु।
तव्हांजो जवाब ईअं आहे त मौली साहब बस हाणे दुआ घुर असां पूरा थी आऊं जी। अञा मौलाना अली शेर हैदरी बिरोई साहब पोयों आहे, साईं मेको साहब पोयों आहे, तव्हांजा पोइ इहे हालत पोइ हाणे दुआ घुरूं जी। दुआ ते रूह आया अॻिते कुझु ॻाल्हायूं, सभिनि जी मर्ज़ी आहे। हे जेके पोयां वेठा आहिनि इन जी बि मर्ज़ी आहे। माशाअल्लाह हथ मथे कयो, जज़ाकुमुल्लाह, अल्लाह तव्हांजे हथनि खे क़बूल कंदो। माशाअल्लाह। प्यारा भाइरो, सुबुह खां वठी करे तव्हां उलमा जा बयान ॿुधा आहिनि, अल्लाह जो क़ुरान ॿुधो आहे, पैगंबर प्यारे जो पाक फरमान ॿुधो आहे। तव्हां यकीन समझो त अॼोको ॾींहुं तव्हांजो अल्लाह जी रहमत में गुज़री रहियो आहे। जाते क़ुरान पढ़ियो वेंदो आहे उते अल्लाह जी रहमत हूंदी आहे, जाते पैगंबर सोणे जो पाक फरमान पढ़ियो वेंदो आहे उते भी अल्लाह जी रहमत हूंदी आहे। असांखे उम्मीद आहे अल्लाह जी रहमत में जॾहिं आख़िरी इख्तितामी दुआ थींदी तव्हां उथंदव, अल्लाह ताला पंहिंजे रहमत सां तव्हां जूं झोलियूं भी रहमत सां माला माल करे छॾींदो। छो तुंहिंजी रहमत तमाम कुशादी आहे। चओ चओ अल्लाह जी रहमत कुशादी आहे। अर रहमान अर रहीम ये उन जा नाला आहिनि। मेहरबान अतवाब ये सब उन जा सिफ़ाती नाला आहिनि। एडो मेहरबान आहे, एडो मेहरबान आहे जो उन जी का रहमत जी का हद ही कान्हे का। ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, फरमाया तो मुझे रहमत खां ना उम्मीद न थियो। इन अल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमिया, अल्लाह समूरा गुनाह माफ़ फरमाईंदो आहे। एडी उन्हीं जी बे इंतिहा बे पाया रहमत आ जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसाल दई करे रब जी रहमत समझाई आ। चओ सुभान अल्लाह, चओ तो सही, थोड़ो होशियार थी ॻाल्हायो न। चो तो मां तकरीबन 11:30 बजे आयो। कएं बजे? 11:30 बजे। मांजे अंदाजे मुताबिक तकरीबन 2 घंटा जे लगभग तो मांखे इते थी वियो हूंदो। मासां अॼु उहो मसइलो थियो आहे तकरीबन 1986 में। छो तो 87 में मुंहिंजी दिस्तारबंदी थी, 86 या 85 दरगाह ते पढ़ंदा हुआसीं हाले जी शरीफ में। साईं हाफिज़ साहब रहमतुल्लाह अलैह भी हाल हयात हुया। पोइ असां गॾु हेठियनि किताबनि में हिकिड़ो तालिब इल्म हूंदो हो, मोहम्मद अकरम लखण, अञा भी आहे सरहद जे पासे जो, वीचारो सादो हो। पोइ जेकॾहिं साईं अब्दुल समद दामत बरकातुल आलिया उनके चया ओए अकरम, जी साईं चए पैसा थी वञो शरफदीन वारे दुकान खां सामान तो वठी आ। दुकान हूंदो शरफदीन साहब जो। चैसे हाँ वने आप होतरो पंद अगों साईं मौलाना साहब मिली वने सा अकरम काडे तो वने हे कम तो कयूं आ। साईं अब्दुल समद रो कम और छुटो वरी साईं मौलाना रे कम जी काडे वरी अगों वने हा साईं अब्दुल माजिद साहब रहमतुल्लाह अलैह मिले सा अकरम काडे वेंदो पियो हे कम तो कयूं आ। साईं मौलाना रो छुटो वरी साईं अब्दुल माजिद रे जी काडे। मासा भी आज वो मसलो थियो आ। बहरहाल वडन जो जलसो आ, वडन जो एहतराम भी करणो पवंदो आ। दुआ है अल्लाह ताला तव्हां असांजे मथां पंहिंजी ख़ुसूसी रहमत नाज़िल फरमाए, आमीन चऊं। तव्हां थोड़ो मुख़्तसर मां सां ॻाल्हायो त मां मुख़्तसर ॻाल्हियूं करे वठां। नबी सोने मिसाल ॾिनी आ, पाण फरमाइनि था रब जी रहमत एडी आ, एडी खुदा जी रहमत कोशादी आ, जॾहिं गुनहगार बानो रब जे दर ते ईंदो आ न, चओ न सुभान अल्लाह, चओ चओ सुभान अल्लाह। हे कुरान में अल्लाह ताला ॻाल्हियूं जेके कयूं आहिनि पंहिंजी रहमत जूं उते सॾ गुनहगार खे कयो अथसि। कुल या इबादियल्लज़ीना असरफू, कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम।
अल्लाह पाक फरमा तो कुरान पाक में फरमाई मुझा प्यारा पैगंबर मोहम्मद करीम चौ सल्लल्लाहु चौ सल्लल्लाहु तू हिकड़ो दफो चवने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जे तरफों 10 दफा रहमतूं नाज़िल थी पवनियूं चौ सुभान अल्लाह चवे तो कुल या इबादयल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह मुझा पैगंबर इनके चो त मां रब जी रहमत मां ना उम्मीद न थियो अचण तहां जो कम रहमत नाज़िल करण मां अल्लाह जी ज़ात जो कम ये अल्लाह ताला सॾ थो करे कुरान पाक में नबी से फरमाईंदा जॾहिं गुनाहगार बानो रब जे दरवाज़े ते ईंदो आहे अल्लाह ख़ुशि थींदो आहे चओ न सुभान अल्लाह रब ख़ुशि थींदो आहे साहब अर्ज़ कयो साईं केतिरो पाण फरमाइनि था एतिरो रब ख़ुशि थींदो आहे जीअं हिकिड़ो माण्हू हुजे उन खे हिकु पुटु हुजे पाण छा चवंदा दादा हे सिकी लधो ॿार आहे ॿियो न भाउ न भेण हिकु पुटु ओचितो गुम थी वियो हमरा ॻोल्हे थो ॻोल्हे 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 थकिजी पियो 7 साल ॻोल्हियईं हे नबी से मिसाल ॾिनी आहे चओ न सुभान अल्लाह 7 साल ओ थकी करे वेही रहियो काॾों बि उमेद नज़र न आयसि अलाए जीअरो आहे अलाए मरी वियो अलाए काॾे वियो पाण फरमाइनि त वेठो आहे घर में हिकु ॾींहुं मंझंदि जो टाइम आहे दरवाज़ो बंदि आहे ओचितो दरवाज़ो ई खड़कियो पीउ उथी आयो ॾिसां त केरु आहे जेको दरवाज़ो थो खड़काए दरवाज़े जो कड़ो लाहे ताक जो ही परे करे त सुभान अल्लाह पुटु बीठो आहे साहबा खे चयूं साहब इहो पीउ केॾो ख़ुशि थींदो चए साईं इन जी ख़ुशी जी का हद आहे काई हद कान्हे का ॾाढो ख़ुशि थींदो फरमायूं कसम अल्लाह जी ज़ात जो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मां मोहम्मद जी जान आ एतिरो इहो पीउ पंहिंजे पुट जे मिलण ते ख़ुशि न थींदो आहे जेतिरो गुनहगार जे अचण ते तौबा करण ते रब ख़ुशि थी पवंदो आहे केॾो महिरबान तॾहिं फरमाई व इलाहुकुम इलाहुम वाहिद हाणे तू कुझु सुर कर ॾाढे इन जो सवाबु ॿुधायई अॻे हाणे भी काथे काथे है हाणे तो माशा अल्लाह सवारी जाम आ पर जॾहिं कुछ पहिरियों सवारी जी किल्लत हूंदी हुई तो पोइ माण्हू अॻ में सीट ते कपिड़ो रखंदा छा कंदा हा जंहिं सीट ते कपिड़ो पियल हुजा त ॿियो उते न वेंदो ॿियो ॿी सीट ते कपिड़ो रखंदो हो जेको हिते वेही करे सुभान अल्लाह तो चवे अल्लाह अकबर तो चवे इहो हाणे सां जन्नत में पंहिंजो कपिड़ो सीट ते रखी तो छॾे व इलाहुकुम इलाहुम वाहिद ला इलाहा इल्लाहु अल्लाह पाक फरमातो कुरान पाक में फरमाई मुझा प्यारा पैगंबर मोहम्मद करीम ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो जेको लफ्ज़ चई न अकाबिरीन उलमा देवबंद लिखियो आहे इहो रेशमी रुमाल में फरिश्ता वेढ़े सेढ़े नबी साईं जे रोज़े ते पेश कंदा आहिनि चओ सुभान अल्लाह के उते दरूद हाणे वञी करे उते पढ़दा बीठा हूंदा पर जे तोजो नालो मुंहिंजो नालो पेश थी वियो त इहा बि वॾी सादत आहे चओ सुभान अल्लाह चवे तो मोहम्मद द दरबार जन्नत द टुकड़ा मोहम्मद द दरबार जन्नत द टुकड़ा सुबह शाम नूरी सलामी करें दिन समझो था मुझी बोली ये पंजाब जी बोली आ मोहम्मद द दरबार जन्नत द टुकड़ा सुबह शाम नूरी सलामी करें दिल अदब दा मकामे गुनाहगार बंदे चौकट ते खड़ के गुलामी करें दिल अल्लाह पाक फरमातो कुरान पाक में मुझा प्यारा पैगंबर मोहम्मद करीम नबूवत वारी जबान सा पान ऐलान फरमा जबान तो पैगंबर जी हुजे तौहीद मां अल्लाह जी हुजे चो न सुभान अल्लाह चवे तो व इलाहुकुम इलाहु वाहिद ला
इलाहा इल्ला हुवा अर्रहमानुर रहीम। चवे तो हो वल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा अर्रहमानुर रहीम। हो वल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा अल मलिकुल कुद्दूस अस्सलामुल मुमिन अल मुहैमिनुल अजीज अल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून। चवे तो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। हे रब पंहिंजी तौहीद जो जिक्र कयो आहे, मुंहिंजा मोहम्मद अरबी ज़बान तोजी हुजे, तौहीद मुंहिंजी हुजे। चओ न सुभान अल्लाह। ज़बान भी शान वारी, चो रब जो नालो भी शान वारो, चो रब जो नालो भी। ज़बान उहा ज़बान आ तोजी मुंहिंजी ज़बान पानी पिए खट्टे जी खबर पइजी वेंदस, मिठे जी खबर पइजी वेंदस। ओ मुसलमानो तोजी मुंहिंजी ज़ुबान खट्टे ते मिठे जी परख कंदी आ। मोहम्मद अरबी जी पाक ज़बान चो हराम ते हलाल जी परख कंदी आ। चवे तो वन नज्म इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा व हुवा बिल उफ़ुक़िल आला सुम्मा दना फ़तदल्ला फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही। चओ न सुभान अल्लाह। फ़अौहा इला अब्दिही मा औहा। चवे तो ज़बान तो मोहम्मद अरबी जी हूंदी आ, पर हकीकत में कलाम अल्लाह जी ज़ात जो हूंदो आ। तर्जुमो कयो बुजुर्ग सादी रहमतुल्लाह अलैह इन्ही आयत पाक जो। चवे तो मुस्तफ़ा हरगिज़ न गुफ्ते ता न गुफ्ते जिब्राईल जिब्राईलश हम न गुफ्ते ता न गुफ्ते किरदगार। चवे तो पैगंबर एतरे ते कुछ न चौंदो आ जेतरे ते जिब्रील न ईंदो आ। जिब्रील एतरे ते न लहंदो आ जेतरे ते अल्लाह जो अमर न थींदो आ। ओ मुसलमान भाइरो, इमामुल अंबिया रहमते दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक हुक्म फरमायो आ। चवे तो व इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हू। चो तो सही, आंगुर मथे करा, मन परची पवे यार, मन राजी थी पवे। ला इलाहा इल्ला हू। चो न सुभान अल्लाह। चवे तो ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम खालिकु कुल्लि शैइन फतबारकल्लाहु रब्बुल आलमीन। इहो रब थी। चौ न सुभान अल्लाह। चौ चौ सुभान अल्लाह। अल्लाह पाक फरमातो कुरान पाक में, ओ मुझा पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह नबूवत वारी ज़बान सा पाण ऐलान फरमा, इलाहुकुम इलाहुं वाहिद, तवां जो रब हिक्का। चौ चौ अल्लाह। ॾाढे ॻाल्हायो, सभु ॻाल्हायो। ओ परियां बांग्लादेश वारा तहां भी चो अल्लाह हिक्का। अज ॻाल्हाईंदो रहो उन्हीं जी तौहीद बयान पई थींदी आ, उन्हीं जी वहदानियत जो तज़किरो पियो थींदो आ। मन परची पवई त रब जो कसम उमिर जूं मंदायूं माफ़ करे छॾींदुई। चवे तो व इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हुवा अर्रहमानुर रहीम। चौ सुभान अल्लाह।
मुझा पैगंबर नबूवत वारी जबान से पान ऐलान फरमा तवा सारी कायनात जो माबूद हिक्का चो माबूद चो माबूद हे कुरान पे चौंदो थी तो माबूद हिक्का आमा तो के बुजुर्ग खाजा जी बोली बुधाया चवे तो हिक है हिक दी दम दम सिक है अल्लाह हिक है चओ न सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह कीमती गालियों के मौलाना अली शेर साहब बुधाइंदो अल्लाह हिक है चओ न सुभान अल्लाह चवे तो हिक हिक दी दम दम सिक है अल्लाह हिक है हिक कू जहड़ा डू कर जाने ओ काफर ते मुशरिक है अल्लाह हिक है चो रब हिक्का चो रब आहे हिक आहे हिक पर चो सभिन खां ॾाढो आहे हिक सभिन खां इज्जत दे उन्हीं जी मर्दी जिल्लत दे उन्हीं जी मर्दी थोरो दे उन्हीं जी मर्दी घणो दे उन्हीं जी मर्दी चवे तो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तोतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह पाक फरमातो कुरान पाक में ओ मुझा पैगंबर नबूवत वारी जबान से पान ऐलान फरमा तमा सारी कायनात जो माबूद हिक्का ला इलाहा इल्ला हु बयो कोई माबूद कोने उही माबूद आ जेको मेहरबान आ चओ न सुभान अल्लाह मेहरबान केडो मेहरबान हजरत मूसा कलीमुल्लाह जो जमानो आ तवज्जो हजरत मूसा कलीमुल्लाह जो जमानो आ मुल्क में डुकर आयो आ कहत साली आई आ बारिश न पई वसंदी आ जमात मूसा कलीमुल्लाह जे दरवाजे ते आई आ ओ मूसा कलीमुल्लाह तू खुदा जो पैगंबर आ उल अज़म नबी आ वडे दर्जे वारो रसूल आ चवे तो वज़कुर फिल किताब मूसा इन्नहु कान मुखलसन व कान रसूलन नबी। यो पैगंबर मूसा कलीमुल्लाह जमात आई बीठी आ मुल्क में कहत सालिया मेहरबानी कर पांजे रब को दुआ घुरजो रब बारिश वसाए बारिश वसाइण वारो दा केरा हथ मथे करे जाओ केरा मानू छा जो न भेज भिटाई कर मुल्क में ठाई भिटाई सही वसाइंदो आ मी या रब वसाइंदो आ केर हे तो चवे वहो वल्लज़ी युनज़्ज़िलुल गैस मिन बाद मा कनतु व यनशुरु रहमता वहो वल वलीयुल हमीद चो सुभान अल्लाह। पढ़ो कुरान आज अकीदो मानू जो खराब इन करे आ जो कुरान को परे थी वया बेदीन बन जी आ कुरान पाक को परे थी आ सुन्नत के छडे वया इन करे जो कुरान पाक को परे थी आ जेके कुरान जे वेझो आहिन रब जो कसम आ उन्हें जी पूरी जिंदगी सुन्नत जे मुताबिक गुजरदी पई आ चो सुभान अल्लाह चो न सुभान अल्लाह। पढ़ो इनी कुरान के ओ मुसलमान भाईरो अल्लाह पाक फरमातो कुरान पाक में ओ मूसा कलीमुल्लाह खालिस में अल्लाह जो सच्चो पैगंबर हो रसूल हो नबी हो उन्हीं जो जमानो आ मुल्क में डुकर आयो आ जमात सा मुंह आई बीठी आ ओ कलीमुल्लाह रब को दुआ घुरत अल्लाह बारिश वसाए मूसा अलैहिस्सलाम जो सुभाणे अचजो ईदगाह में नंढा वड्डा पोढ़ा सब अचो उते गरजी करे पांजे रब को दुआ घुरंदा से चो न सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह कहीं को घुरजे चो तो सही शक थो जा कहीं को अल्लाह का रब का घुरंदा से हजरत मूसा कलीमुल्लाह बेदी सुबह जो ईदगाह में जो पोतो जमात ईंदी वई तकरीबन 40,000 जो मजमू थी वयो नंढा वड्डा पोढ़ा सब गडन नबी दुआ पे घुरदो मौला मेहरबानी कर मी वसा ए कहीं को पे घुरदो आ जो कहीं को इहा गाल करता चवे थो हे सही वहाबी है हे सही लहाबी है ओ मुसलमानो अल्लाह जो कसम आ उलमा देवबंद वारी जेका तौहीद आ अल्लाह जो कसम आ या नबियन वारी तौहीद आ चो सुभान अल्लाह। चवे तो नबियों ने तौहीद हमको सिखाई जिस्म अपना पत्थरों से जख्मी करा कर
नबियों ने ताोहीद हमको सिखाई, जिस्म अपना पत्थरों से जख्मी करा कर। वो कहते थे लोगों, वो कहते थे लोगों, पढ़ो ला इलाहा, खुदा के सिवा कोई दाता नहीं है। कोई मुश्किल कुशाना, कोई हाजत रवाना। हजरत मूसा कलीमुल्लाह दुआ पे घुरंदा, मौला मेहरबानी कर बारिश वसा। मथों वरंदी कहिड़ी आई, तवज्जो कलीम जी साईं। तो जे इनी मजमे में एकड़ो एड़ो मानू बीठो आ जे उनी एडो वडो गुनाह कयो आ, उनी जे गुनाह जे करे मां नाराज आया, मां बारिश बंद करे छडी आ। जैसे पो कीअं थींदो, चे जेतरे ते वो निकरंदो ना एतरे ते मींह न वसईंदो। निकरे, ऐलान कर। कलीम एक दफो ऐलान कयो, कोई न निकतो। बे दफे ऐलान कई, कोई न निकतो। भला 40,000 जे मजमे में जेकॾहिं हिकिड़ो माण्हू निकरे हा त माण्हू पोइ इनजी तारीफ़ कना। हर को चवे सा बंदा एड़ा नालायक, अले छा जेतरा मुंह ओतरियूं ॻाल्हियूं बीठो आ। जीअं कलीम चयो निकरी वञे, हिन कलीम जी ज़बान में ये जुमला निकता, हुनजी दिल में दर्द पैदा थियो। उते जो ते भी करे छा चवंदो, अल्लाह ओ ढकण हार। हाणे भी ढकियो थी, कलीम के नाले सां न ॿुधायो थी। जेकॾहिं चविया फलाने नाले सां बीठो आहे त ॻाल्हि पधरी न। इते भी ढकियो थी, हाणे मां निकिरंदो आहियां त सभिनि खे पतो पइजी वेंदो। जीअं पहिरियों ढकियो थी, हाणे भी ढक। जेॾो तुंहिंजो नालो आहे बाज, हाणे ओतिरी कर, महिरबानी कर। इहे जुमला चवंदो बीठो आहे, दुआ भी घुरंदो बीठो आहे। थोरी देर थी मथो मींहुं लही पियो आहे। कलीम छा पियो चवंदो आहे, रब मां 3 दफ़ा ऐलान कयो, माण्हू न निकितो आहे। मथो रब जे तरफ़ों वरंदी आई, ओ कलीम तू जने कढण जो ऐलान कयो त निकरी वने, निकरी वने। तू हेडो ऐलान शुरू कयो, हुन माके सडण कयो। दर्द मंजो दाह जो कई त मां परची पयो मां, मां पांजे बाने के माफ करे छड़ियो। चओ सुभान अल्लाह। चवे तो रब्बुकल गनिय्युर रहमत लौ युआखिदुहुम बिमा कसबू लअज्जल लहुमुल अज़ाब बल लहुम मौइदुन लन यजिदू मिन दूनिही मौइला। चवे तो बेपरवाह भी डाढो आया, पर इन्हीं को वधिक मेहरबान डाढो आया। चवे तो हर शय जे मथों मां खुदा जी रहमत आ, माण्हुनि ते मुंहिंजी रहमत आ, पखियुनि परिंदनि जे मथों मुंहिंजी रहमत आ, जीतनि जड़नि जे मथों मुंहिंजी रहमत आ। पर फरमा तो ॿुधो ॿुधो ॻाल्हि, फसअक्तुबहा। चओ न सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। मां सदके वञा हिन जे नाले तऊं। चवे तो फसअक्तुबहा लिल्लज़ीन यत्तकून। अल्लाह पाक फरमाए तो आहे त मां खुदा जी रहमत सभिनि जे मथऊं। पर चवे तो हिकिड़ा 3 अहिड़ा गिरोह आहिनि, 3 अहिड़ियूं जमातूं आहिनि जन जे लाइ मां रब रहमत खे लिखी छॾियो। चओ सुभान अल्लाह। ऐलान तो कया जाते ये मुंजा बाना हुंदा, उते मां खुदा जी रहमत हुंदी। ये कचहरी पिया कन तॾहिं भी मां खुदा जी रहमत में हुंदा। ये वञन काॾे पंध था कन, सफ़र था कन, तॾहिं भी मां खुदा जी रहमत में आहिनि। पर चवे तो निंड सुता पिया आहिनि, तॾहिं भी मां अल्लाह जी रहमत में पिया आहिनि। चओ सुभान अल्लाह। साईं पहिरियों कहिड़ी जमात? चवे तो फसअक्तुबहा लिल्लज़ीन यत्तकून व युतून ज़कात वल्लज़ीन हुम बिआयातिना युमिनून। सुभान अल्लाह। चवे तो मां लिखियो बैठो आ। साईं पहिरें नंबर ते कहिड़ी जमात आ? चवे तो उहे बाना मर्द ऐं औरतूं जन मर्दन ऐं औरतुनि खे मां रब जो भउ आ, इहे जाथे भी हूंदा उते मां अल्लाह जी रहमत जो मींहुं पियो वसंदो। खौफ खुदा। बुधगाल हजरत माज पैगंबर जो सहाबिया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने हजरत माज के यमन मोकलियो आ, उन्हीं वक्त में पान फरमायन था, ओ माज जी अल्लाह जा रसूल थी सके तो मता तुझे मोटन खाग में मां पंहिंजे रब दे रवानो थी वन्या। माज रोइण शुरू कयो आ। उन्हीं खां पोइ नबी से फरमायन था, ओ माज छाजे करे परेशान पियो थींदो आ, छाजे करे पियो रोईंदो आ? चेसई इन करे थो रोवां मता मां उते फौत थी वन्या यमन में, मांखे उते दफनाए छॾींदा। तहां हिते मां हुते क़यामत में उथंदासे। ख़ल्क़ खुदा जी हिका जाते हूंदी, पोइ ख़बर न आहे तव्हां काथे हूंदा वे मां काथे हूंदुमि। साईं पोइ मां कीअं गुज़ारो कंदुमि?
नबी से फरमायन था ओ माज हिकड़ो सबक याद रख जाई उन्हीं ते अमल करण तो जो कम मा जाते भी तो के मौत इंदो पर क़यामत में मां सां गॾु हूंदे चओ न सुभान अल्लाह चई दे चओ न सुभान अल्लाह इमामुल अंबिया फरमायो वो हिकड़ो मुझो सबक याद रख जा जैसे केड़ो सबक आ चे जाते भी हुजे अकेलो हुजे संगत में हुजे ॾींहं जो हुजे रात जो हुजे पांजे दिल में खुदा जी जात जो खौफ रख जा इहो कम करण तो जो कम आ जाते भी तोखे मौत इंदो पर क़यामत में तू मां मोहम्मद सां गॾु बीठो हूंदे चओ सुभान अल्लाह चवे तो या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उनसा वजअलनाकुम शुअबन व क़बाइल लितारफू इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम चवे तो मां तव्हां जा कबीला बनाया तव्हां जूं ज़ातूं बनायूं इन करे जो तव्हां हिक ॿिए खे सुञाणो बाक़ी मां रब उन्हनि खे इज़त ॾींदुमि जंहिंजे दिल में मां रब जी ज़ात जो भउ हूंदो पहिरीं जमात ॿी वयोतून ज़कात जेके ज़कात अदा था कनि इहे बि रब जी रहमत में हूंदा आहिनि चओ न सुभान अल्लाह मदारिस में ज़कात ॾियो यतीमन के ज़कात ॾियो मिस्किनन के ज़कात ॾियो अल्लाह जो कसम आ मोहताजन जो ख्याल कर हिते इन्हनि ते शफ़क़त तू कर क़यामत में अर्श वारो तोजे मथां रहमत कंदो चओ सुभान अल्लाह ऐं टी जमात कहिड़ी आ चवे तो फसअक्तुबहा लिल्लज़ीना यत्तक़ूना व युअतूना ज़कात वल्लज़ीना हुम बिआयातिना युमिनून मां जल्दी में गाल समेटा थो जो तो साईं वेठो आ जलसे वारन इंतजार करायो था मां जो वडो भाई मां ते इंतजार न करायास पर रहमती वसियत कुल्ल शैइन फसअक्तुबहा लिल्लज़ीना यत्तक़ूना व युअतूना ज़कात बाहा ऐं ट्रिया चवे तो वल्लज़ीना हुम बिआयातिना युमिनून ओ जेके दिल सां कुरान पाक के मनींदा ये भी जाते हुंदा उते मां अल्लाह जी रहमत जो मींह पियो वसंदो दिल सां ज़बान सां हर को मनींदो आ चओ ज़बान सां हर को पर दिल सां मञण इहो थी जीअं हे चवंदो वञे इनके खोलींदो वञ पढ़दो वञ मतलब समझंदो वञ अमल कंदो वञ इहो दिल सां मञण थी इहो थी कामिल ईमान इकरारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल कल्ब ऐं छा चयो बुजुर्ग बाहू चवे तो टप्पे कुरान को हर को मंदा अते खुले कुरान को मने कोई हू चओ न सुभान अल्लाह असां सारे बुजुर्गन के मनीदा हूं चओ न सुभान अल्लाह ठप्पे कुरान को हर को मंदा सबे चौंदा अल्लाह जो किताब आ सबे चौंदा अल्लाह जो किताब आ बंद थियो पियो आ पर जडे खुलंदो तो खबर पवंदी चवे तो टप्पे कुरान को हर को मंदा अते खुले कुरान को मने कोई हू ज़बानी कलमा हर को पढ़दा अते दिलूं पढ़दा कोई हू चओ सुभान अल्लाह ज़बानी हर को पढ़ंदो पर जन दिल सां पढ़ियो हो रब जो कसम उन्हनि पंहिंजा बच्चा कुर्बान कया पर कलमे खे न छॾियो हो उन्हनि पंहिंजो मुल्क कुर्बान कयो हो पर कलमे खे न छॾियो हो उन्हनि पंहिंजी जान त कुर्बान कई हुई पर कलमे ऐं क़ुरान खे न छॾियो हो चवे तो कदर फुलांदा बुलबुल ॼाणे जो नित रहंदी बाग बहारा कदर फुलांदा क्या ॼाणनि कां कमीने जो रुदे रहंदे मुर्दारा कदर कुरान दा क्या ॼाणनि ए दुनियादार नबी ने कदर कुरान दा ॼाणण वाले वञ सुते शहार मदीने अल्लाह का खुसूसी दुआ है अल्लाह ताला शाल तव्हां सां सबूरन ते पंहिंजी रहमत नाज़िल फरमाए ऐं मरण खां पोइ बि अल्लाह सां शाल तव्हां सां जे मथां पंहिंजो रहम ऐं पंहिंजो फज़ल ऐं करम फरमाए अक़ूल क़ौली हाज़ा व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।